निगरान वफ़ाक़ी सरकार गैस जा अघ वधाए छॾिया आहिनि। नवां नाज़रीन अहम ख़बर ॾींदासीं। निगरान वफ़ाक़ी सरकार गैस जा अघ वधाए छॾिया आहिनि। प्रोटेक्टेड वाहिपेदारनि लाइ फिक्स्ड चार्जिस 10 रुपयनि में वधाए 400 रुपया मुक़ररु कया विया आहिनि। नॉन प्रोटेक्टेड घरेलू वाहिपेदारनि जे लाइ गैस जी क़ीमत में 172% खां वधीक इज़ाफ़ो कयो वियो। तवानाई वारी वज़ारत जो चवणु आहे त मुल्क में गैस जा ज़ख़ीरा सालियानो 5 खां 10% घटिजी रहिया आहिनि। तवानाई वारी वज़ारत मूजिबि निगरान सरकार लाइ गैस जी क़ीमत में इज़ाफ़े जो फ़ैसिलो ॾुखियो हो। IMF प्रोग्राम में शामिल थियण सबबि समूरी सब्सिडी वापसि वरिती वई आहे। अवांखे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। निगरान वफ़ाक़ी सरकार गैस जा अघ वधाए छॾिया। अवांखे ॿुधाईंदा हलूं त प्रोटेक्टेड घरेलू वाहिपेदारनि जे लाइ फिक्स्ड चार्जिस 10 रुपयनि मां वधाए 400 रुपया मुक़ररु कया विया आहिनि। नॉन प्रोटेक्टेड घरेलू वाहिपेदारनि जे लाइ गैस जी क़ीमत में 172% खां वधीक इज़ाफ़ो कयो वियो। तवानाई वारी वज़ारत जो चवणु आहे त मुल्क में गैस जा ज़ख़ीरा सालियानो 5 खां 10% घटिजी रहिया आहिनि। तवानाई वारी वज़ारत मूजिबि निगरान सरकार लाइ गैस जी क़ीमत में इज़ाफ़े जो फ़ैसिलो ॾुखियो हो। IMF प्रोग्राम में शामिल थियण सबबि समूरी सब्सिडी वापसि वरिती वई आहे। निगरान वफ़ाक़ी सरकार गैस जा अघ वधाए छॾिया आहिनि। तवानाई वारी वज़ारत जो चवणु आहे त मुल्क में गैस जा ज़ख़ीरा सालियानो 5 खां 10% घटिजी रहिया आहिनि। तवानाई वारी वज़ारत मूजिबि निगरान सरकार लाइ गैस जी क़ीमत में इज़ाफ़े जो फ़ैसिलो ॾुखियो हो। IMF प्रोग्राम में शामिल थियण सबबि समूरी सब्सिडी वापसि वरिती वई आहे।